अवाम जे हक़नि लाइ सॼी ज़िंदगी जा खोड़ींदड़ किरदार कामरेड जाम साके जे विछोड़े के 4 साल मुकमल थी विया। खाबी धुर जे अॻवान कामरेड जाम साके जी 3 वरसी मल्हाए खेसि इख़राज तहसीन पेश कयो पियो वञे। अहिम ख़बर ॾियूं पिया अवाम जे हक़नि लाइ सॼी ज़िंदगी जा खोड़ कंदड़ किरदार कामरेड जाम साके जे विछोड़े के 4 साल मुकमल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कामरेड जाम साके जे वरसीअ ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जाम साकी सॼी ज़िंदगी तरक़ी पसंद सोच पोरियत तबक़नि जे हक़नि ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद कई आहे। हुन चयो त जाम साकीअ जी जिदोजहद ऐं कुर्बानियूं मशले राह आहिनि ऐं हू हर इंसान दोस्त जे दिलि में सदाईं ज़िंदा रहंदो। अवां खे आगाह कयूं पिया अवाम जे हक़नि लाइ सॼी ज़िंदगी जा खोड़ींदड़ किरदार कामरेड जाम साके जे विछोड़े के 4 साल मुकमल थी विया आहिनि। खाबी धुर जे अॻवान कामरेड जाम साके जी 3 वरसी मल्हाए खेसि इख़राज तहसीन पेश कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कामरेड जाम साके जे वरसीअ ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जाम साकी सॼी ज़िंदगी तरक़ी पसंद सोच पोरियत तबक़नि जे हक़नि ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद कई।